पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी 15 मई ते कराची आमद के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सिजावल पारां पीपी ऑफिस से इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सदारत पीपी ज़िले सदर MPA मोहम्मद अली मलकानी कई। इजलास में खिताब कंदे MPA मोहम्मद अली मलकानी, MPA सैयद शाह हुसैन शाह शिराजी, हीर सोहू, MPA रेहाना लगारी, मंजूर पलीजो ऐं ॿियनि चयो त पार्टी कायद बिलावल भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल लाइ लखें पीपी वर्कर कराची पहुचंदा। ज़िले सिजावल मां पिण हज़ारें पीपी कारकुन सिजावल मां काफ़िले जी सूरत में कराची रवाना थींदा। अॻवाणनि जो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जंहिंजा बहादुर लीडर ऐं कारकुन हमेशा क़यादत जे सॾ ते सॾ ॾिनो आहे। पीपी जे बहादुर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी न्याज़ी सरकार खे घर भेड़ो करे अवाम तां अज़ाब वारी सरकार ख़त्म कराइण जी जिदोजहद कई आहे। इंशाअल्लाह बल्दियाती इलेक्शन में पीपी मुखालफ़न खे शिकस्त मिलंदी। अवाम पीपी सां गॾु आहे। इजलास में पीपी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई।